चाहुन कमरे दे तू हुते पियो आए मुंहिंजी नज़र अथव जो सभिनी जे निंड कराया माला जागा जागे नज़र कई रात जो बिस्तरे ते पियो आए गिवियूं खट ते जूं माकोड़ा मच्छर दर्जन कयूं दागुन हिन जो गोघरे जो तड़को मता कीलियूं वात में न वञनि मच्छर न वञनि माकोड़ा न वञनि मलाइको हे निंड करे क़ुरान वारो हे नमाजी निंद्रकन हे हाजी निंद्रकन हे मुजाबाना निंद्रकन हे नबी जा गुलाम निंद्रकन तहां नौकरती पढ़ो जो यो काथे लिखेगा यो कुरान पढ़ो वसमा वतारिक वमा अदराक मतारिकुन नज्म साकिब इन कुल्लु लम्वा इन कुल्लु सुभान अल्लाह। कुरान मजीद में फरमाई वसमा सुभान अल्लाह दरिया मिठो कुरान ॿुधाए जड़ी कब्र में लहे तो वाह थी वञे मलाइक लेखो ही न कनि वसमा वतारिक वमा अदराक मतारिकुन नज्म साकिब व इन कुल्लु नफ्सिन लम्मा अलैहा सच्चो कुरान वक्त वारा उहे जन कुरान सुञातो छा सुञातो कुरान मलाइक हे निंड करे तहां नौकर थी पढ़ो जो मुझा मछा रब केॾा बाना प्यारा थी अरे जाथे आए उते रब जी नजर इब्राहिम नबी अराह में तजो रब जी नजर यूनुस नबी मच्छी जे पेट में द रब जी नजर सुभान अल्लाह तू एरे थी वे आने हां सही या हले हां सही है मारे खंडे इब्राहिम नबी जे लाए बाह में जो बाग बनाई यूनुस नबी जी मच्छी जे पेट में हिफाजत कई 40 ॾींहं रहाए उते रब खे सॼई हिन अंधारनि में पियो रात जी अंधारी दरिया की अंधारी अल्लाह मच्छी जे पेट जी अंधारी फनादा फिज़्ज़ुलुमात कुरान पढ़ा कि न दाजू क्या दाजा गलाए मिठो कुरान फनादा सदाई फिज़्ज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्ला अंत सुब्हानक कुरान छोटो घणो पढ़ा तो ये सब कब्र ते हलदई पोइते मोटी ईंदई हे कब्र में शाम करे ॾे इन जी ज़ियारत कयो त अखियूं ठरी थो हिन खे सुञा एॾे अॻे अचो एॾे पोइते काॾे थो वञे एॾे आ फनादा फिज़्ज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्ला
सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। आदत तुझो अंदर उठारिया कुरान से कहीं सॼई इल्ला अंत ला इलाहा, नहीं कोई इलाह, नहीं कोई कारसाद, नहीं कोई हाजत रवा। साईं एडे अगे अगे, नहीं कोई मुश्किल कुशा, नहीं कोई कुटन न्याणन जन वारो, नहीं कोई मददगार। इल्ला अंत, छोकरा अंत मगर तू ही आए, तू तू ॿियो कोई कोने, तू अंत मां न चई त बटे इलान इल्ला अंत मगर तू ही आए। सुब्हानक तुझी ज़ात पाक के सॼी। अल्लाह ताला मच्छीअ खे चयो इहा मुंहिंजी अमानत वापस कर, दरिया जे किनारे ते छॾियईं। उन्हीअ नबीअ डुबड़ो पैगंबर मच्छीअ जे पेट मां ॿाहिरि आणे ज़मीन ते रहाए, वरी चओ नबूवत पे हलराईं। इहा नज़र थी रब जी। कब्र में पियो आए, उते नज़र भी रब जी। मुल्क खणी गंढियो थी, हे साईं आ, हे आ, हे आ, हे आ, न हे कुरान मथे ते आ। ये कुल मोहताज थी, मदद करण वारो हिकु रब थी। अकेलो आ पर जादे तादे नजर द, अकेलो आ सभिनी जी संभाल दो करे, अकेलो आ सभिनी के जो रोज़ी दो रसाए। माई मरियम नंढड़ी आ, बंद कमरे में आ, ज़करिया अलैहिस्सलाम जी खिदमत कंदो। हुनखे वो सफर में वयो, नबी तबलीग भी कंदा, जो मजदूरी भी कंदा। 3 ॾींहंनि जे जाइ ते 8 ॾींहं लॻी वियसि, छोकिरी विसरी वियसि। उतां उठीअ खे दौड़ायईं, भॼ भॼा किले सां ॿधी, चाबीअ सां तालो लाथई। हुन जे लेखे तॾहिं मरियम मरी वई हूंदी। नज़र जो करे त मरियम त वेठी आ, पर मरियम जो सॼो घर मेवन सां भरियो पियो आ। इहा कंहिंजी नज़र आई? रब कर वरी भी हिन जो दीदार। नबी आ, जीअरो आ, मरी भी न वियो आ। अरे तूं त मरी वेलनि जे आॾो पटका थो लाए रखे, मुजावरनि जे आॾो तो पटका लाए, त न रुकाए आयो आं साईं खां, न वठी ॾे। रब थो चवई औलाद जा खज़ाना मां नबियनि जे हवाले भी न कया, पंहिंजे कब्ज़े में मां रब रखिया अथमि। थकिजी पिया हो त दुआ घुरां। तकबीर, नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, जमीयत उलमा इस्लाम। मरियम के तो चवे ज़करिया नबी, काल या मरियम, अजो त तव्हांजो अंदर उठारिया, तव्हांखे ॾिसी मुझे हेड़ी दिल खुश थी। अल्लाह तव्हांखे अञा नवाज़ींदो, अञा वधंदो। हा, रब तव्हांखे ॾहूं करे खज़ाने मों ॾींदो।
मरियम के नबी वा जीरो आ खबर काने चवे तो मेवा का ढंग आया हेडे के आयो चवे बाबा 3 ॾींहंनि जे जाइ ते तूं 8 ॾींहं लाता रात जे टाइम ते मांखे बुख ते निंड न पे आई सिर सजदे में रखी उन्हीं के सजम जंहिंजो ही ऐलान फज़कुरूनी अज़कुरुकुम ॾाढे अंदर चओ सुभान अल्लाह जेको तो चवे तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो मां तव्हांजो ज़िक्र कयां तव्हां फर्श ते यादि कयो मां अर्श ते यादि कयां तव्हां माण्हुनि में यादि कयो मां मलाइकनि में यादि कयां बख़्त वारा खोसो साहब जो अॼु क़ुर नसीब थियो अथव सुभान अल्लाह चओ ॾाढो हे ख़ैर भी थियो आहे देगियूं जो रजिन क़ुर तो पढ़जे आहा बख़्त वारनि जा 5 रुपया हिन दिल भर ते ख़र्च थींदा थी वरी रब उन्हनि खे ॾहूण करे मोटाए ॾींदो आहे माण्हुनि जा पैसा ज़िना में चोरीअ में व्याज में झेड़नि में निंड ई तबाह निंड उहे कंदा जेके अल्लाह के रस्ते में खर्च कंदा 5 लाख खर्च करे हज करे आए के तो मोटी ईंदे ॾहूण करे मोटाए ॾींदो मां मोटी आए ईअं ढोई छॾींदो मां ॼणो माउ जे पेटों नऊं थी ॼायो ये वक्त वाला जेके मस्जिदियूं था ठाराइनि तव्हांजी मस्जिद ॾिठुमि हेॾी दिल ख़ुशि थी आहे पर अल्लाह अहिड़ो माण्हू पैदा कंदो जो मस्जिद में छत विझराईंदो जो रब जे आॻो देर कान सुभान अल्लाह चओ आयो ग़रीब पर कमाए जो नबी गरीबन जे पुखे में आयो क़यामत जो ॾींहुं थींदो गरीब भी जन्नत में वञे अमीर भी जन्नत में वञे ऐलान थींदो ये ॿई जन्नत में वञनि पर हेॾो हुकुम थींदो अमीर खे चओ त पोइते थी 500 साल तू पो जन्नत में वञो अग में गरीब जन्नत में वञे त दुनिया वारा दुख लाहे छॾिया नबी ज़ैंगे साहब ने चयो क़यामत ॾींहुं तोखे काथे लहूं नबी फरमाया जिते गरीब ॾिसो उते मां मोहम्मद बीठो हूंदुसि हेॾे अचो साईं हेॾे अॻे अचो यादि पई आहे सुभान अल्लाह हुजो आहे नवाब अमीर त क़ुर ॿुधण अचो आहे मुल्हनि ॾे केरु ईंदो क़ुर मुल्हनि जो न आहे क़ुर रब जो अॻे थोरो ईअं थी वे ईअं थी साईं खे जा ॾे मथे थी वेहो अल्लाह तव्हांखे आबाद कंदो माण्हू त ॾिसो केॾा आया हे क़ुर छिके आयो मुबारक दो जान एड़ो क़ुर मिठो पढ़ायो अथव जेको कलमे वारनि जे लाइ रूह जी राहत आहे 5 रुपया प्यारा माण्हुनि खे न आहिनि चओ जेॾो क़ुर प्यारो ऐं हिन जे करे मुसीबत तरी वे ख़ैर ऐं क़ुर जे करे ख़ैर सां मुसीबत तरंदी क़ुर सां क़बर रोशन थींदी अरे वॾड़ा जेके मरी आदि उहे ॿियार ईंदा त मन को क़ुर पढ़े मन को बुखे के खाराए मन को उघाड़े के ढकाए मन को ज़िक्र करे मन को मस्जिद ठहराए मन को नेकीअ जो कम करे सवाब असांखे बख़्शराए त रब असांखे कबर में निंड कराए वड़े साईं अल्लाह तव्हांखे मथे कंदो आमीन चओ इहो थी जेको पंहिंजे हथनि सां ख़र्च करे हेड़ो क़ुर जो जलसो कराई
पंहिंजे हथड़नि सां रब जे नाले ते ख़र्च थो करे, हिते भी कामयाब तो उते भी कामयाब। एक ॾींहुं में 1000 मस्जिद में ॾहूं करे ॾींदो माए, 70 आख़िरत में भी ॾींदो माए। मासां वापार कर, मां रब जहिड़ो आसूदो ॿियो वापारी अथी कोन। सब सुञाण हो ॼण वारो अल्लाह कंदो एड़ो मानू पैदा थींदो जेको चवंदो साईं हे छत मस्जिद में मां थो विझराए। खुदा जो खजानो भरे अल्लाह, छो त इहा तुंहिंजी दिल मांखे ताक़त न आहे जो नरम कयां, जो रब खे ताक़त आहे। आसमान जूं ज़मीन जूं चाबियूं जो पंहिंजे कब्ज़े में दज, लहू मकालीद समावात वल अर्ज़। कुरान पढ़ा अंदर दो पई ना गाॾे कंदे बैत ये वाटर न टपंदई, इस मशाख न टपंदई। कुरान समुंड पार करे अली रब सां मिलाईंदी, रब सां मिलाईंदी, सोने नबी सां मिलाईंदी। वो हे कुरान जेको खुशन सां वञे ॻोठ में जो पढ़जी रहियो आहे अर्रहमान। थकल हो भला दुआ घुरां सुभान अल्लाह त चओ। टीवीअ ते टके जो बाल ईअं कुटींदा आहिनि, रड़ियूं केॾियूं कंदो आहे, कुटबो बाल दाहां हिन जूं। अरे कुरान मजीद ॿुधी अखियुनि मां पाणी वहा, चए थो माफ़ीअ जो कलम खयूं वेठो आहियां, लेखो ई न कंदो मां। सदको वञा मां कुरान जे नाले तो सुभान अल्लाह चओ। उन्हीअ खे सद जंहिंजी तुंहिंजे मथां नज़र आ। नंढड़ी माई मरम बंद कमरे में रब जी नजर, छत चीरे अलमदायदा मेवा बेखाराई। आयो ज़करिया अलैहिस्सलाम चाबीअ सां तालो लाथई, मरम खे चई त हेॾे केरु आयो? अल्लाह हे मेवा काॾों आया? अल्लाह मारे कन्ने जवाब में थी चए बाबा अदा हेॾे कन्ने मारे हेॾ सुमेवा हिन जी मुंड आहे, चई न हिन जी मुंड, चई न के पोइ मां कंहिंजे दर ते वञा त मुंड वारा मेवा हुजना। बंद कमरे में छत चीरे अनमदायदा मेवा मांगे खाराइण वारी रब जी ज़ात जी तोखो विसरी वई हुयमि, पर रब मांगे न विसारियो। उन्हीअ खे सॾींदो कर जंहिंजी नज़र थी, कंहिंजी नज़र आहे चओ रब। इन्नहू हुव समीउल बसीर। छा थो चए कुरान में, जाते कोई कंहिंजा सॾ न ॿुधे मां रब ॿुधा, जाते कोई कंहिंखे न ॾिसे मां अल्लाह ॾिसां। जे गार में आहे त बि मुंहिंजी नज़र, समुंड में आहे त बि मुंहिंजी नज़र, दरिया में आहे त बि मुंहिंजी नज़र, बाहि में आहे त बि मुंहिंजी नज़र। नबी सही अबू बकर सिद्दीक़ गार में आ त बि नज़र चओ अल्लाह जी। काफर दर ते आया अंधा थिया अल्लाह। नबी सही अबू बकर सिद्दीक़ ॾिसनि पिया त काफर अची विया। अबू बकर सिद्दीक़ के नबी सही जो फिक्रो, नबी सही था चवनि अबू बकर गणती न कर, जे असां त त्यो रब असां सां गॾु आहे।
केरा गड्डो ॾाढा गला रब वो हया नथो अचे अल्लाह जा सजदा छॾे माण्हुनि जा सजदा थो करे जीअरनि मरी वञनि जा जन सजदा कया कबर मां उथंदा कंद भॻल कंद मथे उन्हनि जा जन सजदो कयो रब जो सुभान अल्लाह डरिया कहीं जो सजदो फिर हेरे कंडे माडे हे कुरान मथे दिया गाजू करना ना आयो हे कुरान मथे दिया असांजे नबी को मथे को मखलूक में आए ही कोन हाणे मांखे तू दस त नबी पंहिंजा सजदा कराया ना हुजूर असांखे उहो ॾिनई जेको घिटीअ मां पियो घुमे त घिटी ख़ुशबू पई थी वञे जेके पधर मुबारक निकिरे दुनिया जा अतर न पुजन जेको झंझर में गुजर करे या आगर मुबारक जो इशारो वणन दे पियो करे वण पाड़ो पटजी द्रोड़ी मुझे मोहम्मद जी सलामी पिया कन कुरान हूंदे अखियुनि को अंधो अंधा हुए थी जन नबी की गुलामी न कई अंधा हुए थी जन कुरान न सुना तो अखिन हूंदे पर चुमियूं ॼाण अखिन के जेके रोज तिलावत कन कुरान सुभान अल्लाह ॾाढो चओ सुभान अल्लाह चुमी ॼाण ज़बान के जेका तिलावत करे कुरान जी तू केरो है मां केरो ए मथे ते कुरान साहबी तो पढ़े सियारे जे रात में कुरान नबी से पारे में भी कुरान बुधो सुबह थियो नमाज ते आयो पुट तो पे कुरान पढ़ियो चई से हां के मां के रोआवे दो थी मां मोहम्मद के ओड़या या ज़बान ओड़े कर ते न ज़बान ते मां मोहम्मद चुमी जा हाने तू फैसलो कर इनके बाहर सारींदी ना जेके रसूलुल्लाह चुमींदे बाहर के कड़ी ताकत जो सारे हिजरे अस्वद पत्थर आयो जन्नत मोआ काठों नथो गालाए निंद्र थी जन्नत मो काबतुल्लाह के दीवार के ये कुंड में फिट छला आयो जन्नत मोआ दवाफ वारा उम्रे वारा हाजी ये चक्कर गई जब उनका मन मौके मिले तो जुमी जा छो आहे तो पत्थर जुमी छो थोड़े तेन के मोहम्मद मुस्तफा जुमियूं ॾिनियूं मन मां गुनाहगार जा चप उते लगन जाते रसूलुल्लाह जा चप मुबारक लगा मुशरिक तो नबी के काथे सुना तो हुजूर के हरिय सुना तो सुभान अल्लाह शिकारी शिकार करे आयो दस अजो सही अगे अल्लाह ये जेके भी आया थी अज सभिनी को राज़ी थी आमीन न तो चे एक के भाण जी गुणी जाऊं हाने भी रते डेरे में रोड बंदो छोचे भाण वने तो बाहर असा के मोहांगो था जन ॾियनि नथा एक के 7,000 जी भाण जी गुणी इते ट्रकियूं 5 लाइन बाबा मुफ्त में अचो वठी वञो कुराड़ा लठ ते भी इंदा त मन भाण जी गुणी छॾाए जा अरे जरिया भाण इते मिटी थी वेंदी ये कुरान जे सॾे ते आयो आहियां ईअं सम्झजां त जन्नत जो सॾो हाणे जे ऐलान थे त जलसे वारा सब जन्नत ॾे हलनि रब जो ऐलान थे वो तो ज़ालन को भी न मोकिलाएंगे चवंदो मिलियूं वाह न त उते हूरा त वेठियूं आहिनि सुभान अल्लाह बिस्तो आ मोमिनन जो हर कैद थी आई हरी हेडे ओडे नजर कई रहमतुल्लाह आलमीन दे नजर व्यस्त हुजूर के चई मुंहिंजी ज़मानत कर शिकारी कैद करे आयो आदम बचन के खीर प्यारे मोती दिया जा
तो के हरणी भी मारे गई ॾाढी वणे ही नथी पटको नथो वणे पंजर जहिड़ियूं मुछां ॼण हुंडा गाॾी स्कूटर जा ब्रेक हथ कया थी ऐं हीअ हूंदई ए क़ुरान अॻियां रखियो आहे ॾाढ़ीअ जे करे मलाक कब्र में रियायत कंदई लेखो ही न कंदई हा हे कुरारो वेठो आहे अची ॾाढ़ी दद इस त चेहरे में नूर थो चमके मुछन वारनि खे बि ॾिसो ॾाढ़ीअ वारनि खे बि वरी पटको त अञा खीर में खंड पई वरी जे निमाज़ अथसि त पोइ मलाक बि हिननि जी ज़ियारत करण था अचनि वरी जे नबीअ जे ग़ुलामीअ कंदे मौत जीज़ ऐं मज़ूरी क़ुरान जी कई पोइ क़ब्र में पुॼे त रब लेखो ई न कंदुसि ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह 4 ॾींहं थी हयाती यार कुझु कर हा जेको उते कमु अचे शिकारीअ खे चयूं हिनखे आज़ाद कर जंग जो जानवर वयो त कीअं मोटंदो नबी तो चए मां मोहम्मद इन जो ज़ामिन आहियां सके भाउ जो को ज़ामिन नथो पए चवंदा हणोसि जेल में मां बदल वांजा त अहिड़ा कम करे अल्लाह अकबर साईं हे कीअं मोटंदो जंहिंजे ताईं न मोटंदी मां ज़ामिन आहियां सदको वञो ऐं रहमतुल्लाह अलमीन सुभान अल्लाह चओ राजा हरणीअ चयो सोना बच्चा पोयों मांखे अम्मा अम्मा करे ॻोल्हींदा मदा जुदाईअ में हान फाकी पए मुंहिंजी ज़मानत खण त खीर पीआरे मोटी थी अचां थकलो सुभान अल्लाह दरिया देगियूं बि रजी वयूं आहिनि गनती न कर अल्लाह मांखे चयूं मानी मां जो अवल क़ुरान अड़े जेके मानियूं नानीअ जे कढ लॻा उहे मोटिया ई न जेके क़ुरान जे कढ लॻा उहे वञी जन्नत में भुॻा इहो मुजाहिद आहे मौलाना अल्लाह जेको सभिनी आलमनि खां प्रोग्राम वठी मौलाना मोहम्मद इदरीस साहब दामत बरकातुम जेको वीचारो दुखी डोड़ी प्रोग्राम रखाए पाण अॻ में थो पुॼे छो पेट पखी भी पालन था जीतन के भी दे तो इन करे त मन कुरान जा वाइज़ थियन ते मौइद थियन हुजूर जा आशिक थियन कुरान जा परवाना थियन ते बाहि खां बची जन्नत में गड रवाना जड़ी जिम्मो क्यों दई रोज़ीअ जो हे घर वेहे त बि रब ॾींदो हिकिड़ो वाक़ियो थो अचे हिकिड़ो शख्स हथ भी कपियल पेर भी कपियल डढरो माइट खणी जबल जे चोटीअ ते उछलाए आयसि त रड़ियूं करे मरी वञे अल्लाह उनखे भी रिज़्क़ पियो खाराए इहो थी रब पानी थधो आहे भला को ॿियो कोन्हे छा नलके जो नलको था चवनि त ज़हर आहे वारो कर भेणिया अल्लाह हेड़ो सियारो थधो पानी एॾे काॾे मुंहुं जलियो थी सब चओ सुभान अल्लाह हाणे ॿुधो न के कीअं थो खाराए कांव जी रब ड्यूटी आई कांव व्याजी त ॾिस व्याज न खाईंदुमि त बच्चा कीअं पालिया अड़े नंढो गुनाह थी ॼणो सकीअ माउ सां ज़िना के तख्ता कढी छॾी पंहिंजो
व्याजी बस कर जोगरा व्याजी जो अल्लाह सां जंग जो ऐलान ये जंग खटंदो कांव जी ड्यूटी लगी वई घरनि मां टुकड़ो मानीअ जो खणी भोरा करे उन गधर जे वात में ॿियो रख इहो केरु भला इनजी उञ कीअं लहे तलावतम दरियान मां पाणीअ जी चुंब भरे हे वात पियो खोले उन जे वात में ॿियो रखे रब इहो थी जो डगर के खाराए भी पियो पीआरे अल्लाह अकबर अन्या रब न तो सुञाणे हरिय जो ज़मानत खन मुस्तफा ज़मानत गई दुकनी वई बचन के जई जल्दी खीर पी वठो वरी तवा ज़मा मिली न सघंदस अल्लाह इनके भला बीमारी आ जा हर हर तो ॾिसे अल्लाह बचन के जी खीर पी वठो कई दी वैया रहमतुल्लाह आलमीन ज़ामिन लई आया अन्या तो जे ज़ालिम त नबी के न था मन ए मथे ते कुरान आ हुजूर जी जुत्ती मुबारक जी दस मासूम अखिन में सुरमो करे पाया तभी मुंजी इज्जत घटा मोहम्मद मुस्तफा जी जुत्ती मुबारक जे दस जो मान अन्या मथे खणी जो वई वो वरी खूह में छिले आयो अल्लाह नबी की तारीफ न क्यों वो छाजा मुसलमान असांजा पेट फाटी न पवन असली नौकर नबी जा असां न मञो दाढ़ी छो रखी आ दाढ़ी नबी जी सुन्नत मुझे पीर जी सुन्नत लाए मुस्तफा जी सुन्नत पट को छो बदवा जो नबी जी सुन्नत अरे किरो को दे तो धीअ को कंगे न दे निकाह जी ये न्याजू पढ़ाइण में जो नबी जी सुन्नत छो था जो नबी जी सुन्नत बेशक ए मथे ते कुरान आ पुटन को वधीक धीअ प्यारियो हाँ पुट इहो रखो तो हेॾे मथे पानी रखो हाली खीर खे आखिर में ॾिसूं था हिनखे लख शाबस आहे हड़े शीर मारे त पंहिंजे बच्चनि जो खीर खणी आयो आहे हिन क़ुरान जे रब हिनखे कीअं छॾी अल्लाह पुट नेमत जो न्याणी रहमत न मञो आद न्याणी छो पढ़ायो असली नबी जा नौकर सां अरे मुशरिकन के पेट में सूर असली न कुरान जो आ छो त मुशरिकन को कुरान रब खसो आ कुरान ॾिनो दई मोमिन ने मुवाइदन असां वटि कुरान आहे न ॾेखार हिन कुरान हूंदे अखियूं ॿूटियूं ॾे कबर मां थदा हेठि चवई मां न त अंधा थी पढ़ां कुरान कंद मन जो गातो हणे तो तोले जी ज़बान नथो हलाए छा पढ़ां वमन आरज़ अन ज़िक्री हरणीअ जो वाक़ियो ॿुधाए थो मोटाए मता जे मुला भुली वियो न वमन आरज़ अन ज़िक्री
सूरत ही अता तो पढ़ा सोरो पारो आ हे मथे ते कुरान आ इन सूरत जी पहिरियों तिलावत रब पाण कई आ यासीन जी तिलावत जो रब पाण कई टे कुल पढ़ खत्म जो सवाब एक दफो यासीन पढ़ ॾहनि कुरान जे खत्मन जो सवाब अल्लाह सकरात थी लगे चवंदा यासीन पढ़ अञा अध ते मस पढ़ण वारो अचे थो जेको गोगरा पियो हणे सकरात वारो दम ईअं तो परवाह थी वञे ये अधे मुहार निकिरी इते मुला तारींदो यासीन कान त ॾिसो होटल ॾेस पादर जी मोबाइल गंदा प्रोग्राम ॾिसी रात जो निंड थो करे निंड करे किनो थी मरी दे याद रख पर जे कुरान पढ़दे मौत आई तुझे जनाजे में हे मथे ते कुरान आ मानू त ईंदा पर आसमान को लही मलाक भी जनाजा ॾिस त कुरान वारनि जा मुआइदन जा डॉक्टर साहब शहीद रहमतुल्लाह अलैह अरे गाजू न पयूं मापिन ये मिला के लही आया ये जवान हा जन मजूरी कई कुरान जी गुलामी क्यों मोहम्मद मुस्तफा जी जनाजो ॾिसे हा शहीद मेखे साहब रहमतुल्लाह अलैह जो हिकु पढ़ियूं ॿियो जनाजो हज़ारनि में खलका अल्लाह अरे जे उम्र सजी कुरान पढ़दे गुजारा जनाजो ॾिसे हा हज़रत सईं बेरवारन रहमतुल्लाह अलैह जो रमजान जे महीने में अचो साईं अंत न हो खल्क जो गाजूरो जबी जी आ काडे कंबर काडे बेर शरीफ जनाजो ॾिसे आ हाफिज़ ग़ुलाम रसूल रहमतुल्लाह अलैह जो अल्लाह इन शहादत कोट के रंग इन्हें जवान लातो बारे ओढ़े के एडे झल मक्सियत दई मागे जई गडजी हलो एडे हथियारी दई के गंदा आवाज सजो इलाइको मां कुरारो उठंदे जरी जी कुरान और हदीस बुधायो हक वारो उहो आ जय वटे कुरान मुशरिकन को कुरान खसे छड़ो दई कुरान दिनो मोमिनन के दई हरणी भी मुशरिक के माराई नबी के सोया दई रहमतुल्लाह अलमीन के जमानत कर बचन कन खीर पी तो कनन अमा खीर न पीना से असा के भी वठियल तो उन्हें जान जो दीदार क्यों जे तुझी जमानत कई आ बड़ा कुरान ये देवबन जमात जा आलम थी जेके वाक़ा करे कुरान था बुधाई वमार सल्लाक इल्ला कुरान हूं जेसते मिठन तपे द लोलियूं बुधाया इन बेतड़े बेत दहीड़ा कसीदा रुबायूं कवालन वारो कवाली दोजे ये दो गाढ़ो थी वने मां जो लाए अखिन न किरदस वठ वठा पर कबर कंजे ते पड़े सवाब न मिलंद दे साईं के पी आए भला क़यामत कोने मारे तक तभी सवाब कबर ते कबर वारे के न मिलंदो और टे कुल पढ़ खत्म जो सवाब सुभान अल्लाह कुरान जे तफसीर में तो जे को मोल जेला टे कुल तो पढ़े हेरे तक मारे रे मलाक तो जे नूरानी प्लेट में टई कुल खणी मैयत जे कबर ते तो वने चवे तो फलाने जे पुट फलाने तो के टिन कुलन जो सवाब बख्शवा वो मरी वेल एडो तो कुछ थे ये मुडल के दरिया हम बाहर कढ सुभान अल्लाह ओ हे मरी वेंदो चवंदो बाबा कुरान बख्शायो वारो क्यों
खलकाइंदियूं को 100 को 500 को 1000 मुला जी मुछ पई फर्क दी वो भाती पिया कुल रोइंदा दोस्त पिया रोइंदा हे बाच को पैसन जो कुल हेठे रखियूं इहो दुआ कर चरिया थिया हो वरी जे मुला तड़ो ॾेवारियोसि उनखे चवंदो पुटरां अरे तू नथो तड़ो ॾेवारे ये भव थो थे मुला तड़ो ॾेवारे अदा ॾेवार मुला पोइ मुला खे वरी छा कंदा यही अबे वारी खट हंध मुला खे ॾियो अरे पिणे कल्टस कार ते पियो घुमे इहा नथो ॾे मुला खे त हिन जी रग रग दुआ कराई उहा न बेजार ते घुमंदो उहा न जमीन में हिकिड़ा 10 जरे वॾे त दुआ कयो उहा न हंध खट छो थो ॾे मुशरिक इन करे थो ॾेसि त इन खट हंध ते सुम्हियो अबो अबो वियो आहे मरी मता मां सुम्हां मां भी मरा वो भी मरे तो मुला मरे न हेड़ो कर अन्या शिरक अल्लज़ी खलकल मौत वल हयात मौत हयाती कंहिंजे हथ में आहे रब जे हथ में सियाणो थी हरिया चयो रहमतुल्लाह आलमीन मुंहिंजी ज़मानत कई आहे नारे तकबीर शान हज़रत मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर बच्चा भी कद शिकारी तो चए अञा न आई हुजूर चयो वापस वरण वारी आहे सुभान अल्लाह चयो अचण वारी आहे वरण वारी आहे ये झट न गुजरी हरी अग में बच्चा गद सुभान अल्लाह तकर बचड़ा दा नबी के चवना मां जी कटारी खां जान छॾायो शिकारी जे अखियुनि में पानी अची वियो हाय असांजे हालत जो तव्हांखे न सुञातो आहे जंग जे जानवरनि बि सुञातो आहे हाणे जल्दी कर देर न कर पढ़ाए कलमो तो मुसलमान जा तहां जे करे हलीअ के भी आजाद तो गया वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन खुदा करे निंद्र में हुजूर जी ज़ियारत थी आलम घणा जियान नात खानन जो भी अद दर्जन आयो इंशाअल्लाह हर कहीं जो वक्त ते बयान थींदो मौलाना आयो हाफिज गुलाम रसूल साहब रहमतुल्लाह अलैहि जी निशानियां अल्लाह हुजूर के हरणी सुञातो उठ सुञातो दान खणी आयो अञा ॿुधो गोह सुञातो नबी ज़िंदा चवंदो के सुञाणे दी जेवान जे तू अल्लाह जो रसूल आहीं गोह हाणे लफ्ज़ बुझाए ए मथे ते कुरान आ मुशरिक के गोह भी मारे वई उहा भी कमाए वई गोह सुञाणे जे तू अल्लाह जो रसूल वल्लाहि नशहद इन्नक लरसूलुल्लाह अंदर छड़े तो सड़े मोमिन जो ठरदो मोमिन कुरान अल्लाह माने कंदे इबादत कंदी करनी आए जे इबादत मां रब जी कंदी आए गो भी मारे वई हरिया सुञातो उठ सुञातो सुकल थुड़ सुञातो अबू जहल हथ में पथरियूं खणी आयो उन्हनि भी रसूलुल्लाह के सुञातो अञा ॿुधो नबी साईं ने हिकिड़ो जंगल जो माण्हू आयो आखिरी लफ़्ज़ थी कंदे चई नबी तो सदाई शहादत दे नबूवत जा नबी साईं फरमायो मुंहिंजो सोनो सिद्दीक हे सोनो बिलाल हे मुंहिंजो ढूंढड़ो अली
सदको अञा सोने अली जे नाले हे कुरान मथे ते थी तू अलाए काथे वनी वसाण वसाया पर अली साईं जो जनाज़ो भी मस्जिद में तो निकरे वो अली निमाज़ी हो गाजी हो हाजी हो असदुल्लाह जो जंहिंखे लंघंदो खुदा जो शेर शेरन जो बच्चा भी शेर हज़रत हुसैन ॾिठी त करबला में अहिड़ो को सजदो त करे ॾेखारे जेको सोने हुसैन कयो बीबियूं खीमन में पानी बंद मानी बंद न वतन ते नजर न बीबिन ते नजर असगर कुर्बान अकबर कुर्बान हुसैन साईं जी ॿिन शयुनि ते नजर हिकु निमाज़ ते ॿियो शहादत ते अञा तो चईं त नथा मञनि मारे कंदे जंगल जे माण्हूअ खे चयूं हे हन मुंहिंजा शाहिद चई हे पंहिंजा थी ॿियो को शाहिद ॾे नबी से फरमाए खजीरे सेंदो के हा इन में खारकुन जो गोशो बीठो आहे के हा इनखे मां मोहम्मद करीम या आंगुर मुबारक जो इशारो कयां इहो इहो रेडियूं ॾींदो मुंहिंजे कदमनि में अचे मुंहिंजे नबूअत जी शाहिदी ॾे पोइ ईमान आणींदे चईं हा सुभान अल्लाह त कर हुजूर इशारो कयो गोशो लथो आहे इहे बेरहियूं ॾींदो आयो जीअं नंढड़ो ॿार अम्मा ॾे खीर जे लाइ ईंदो नबी साईं जे कदमनि मुबारकनि में आयो हुजूर चयो सुञाणे थो आऊं केरु के वल्लाही नशहदु इन्नका लरसूलुल्लाह शायदि तो जा तू अल्लाह जो रसूल आहीं जंगल जो मानू तो जे साईं जल्दी कर पढ़ाए कलमो द गुलाम बन जाओ अल्लाह हिन गोठ के दीन जो मरकज बनाए मौलाना इदरी साहब जी मेहनत गोठ वारन जो खैर मेहनत अल्लाह ताला कबूल फरमाए आमीन चो समूरन की हाजिरी रब मंजूर करे माके सफर करणो आ कोई ते वरी हयाती आ एक बे के न छड़ींदासे इंशाअल्लाह ॿिया भी आया मां विसरी वेंदो मां हे जेके बोया मौलवी आया थी चंदे सुमरो वियो डोमकी साहब जो तो कुरान बुध साईं मौलाना मोहम्मद जान साहब जो कुरान बुधी नेण छड़ी पे नहीं वरी उत्तर में हे गजली आयो आ एड़ा गजल चंदो जो निंड फिटी वेंदई अल्लाह जेकी चवरायो अमल जी तौफीक करे वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल